गुज्जर हिन वारे वरी मन अड़े वारनि मेलो लगायो थई मेलो। छा हिन वारे वरी मेलो लॻो आहे मनड़े में? हिननि मेलो न असांजी बर्बादी जो सामान गॾु कयो अथनि, पर हिननि खे बि ख़बर न आहे हिन वारे असां मेले वारनि सां छा कंदासीं, असां कहिड़ी स्कीम हिन लाइ सोची आहे। गुज्जर कहिड़ी स्कीम सोची आहे तो हिन लाइ? हा, हिन वारे हिन सां अहिड़ी स्कीम सोची आहे यादि कंदा। तोखे त ख़बर आहे मां सभिनी शयुनि जे खाइण जो केॾो शौक़ीन आहियां। हिननि जो न पकोड़ो छॾिबो, न हिननि जी किशमिश छॾिबी, न हिननि जी का मिठाई छॾिबी, न हिननि जा बेहे छॾिबा। हिननि सां हिन वारे ईअं कबो, हिननि जे मेले में हली हिननि जी हर हिकु शइ मां थोरी थोरी हुननि खां वठी करे खाइबी, जीअं पैसा बि न ॾियणा पवनि ऐं शयूं बि सभु हिननि जूं खाई अचनि, त हिननि मेलनि वारे खे ख़बर पवे असांजी। शाबाश गुज्जर, पोइ छा जी देर, हल त हलूं। हलो त पोइ हलूं मेले ते। हलो।